अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मैं यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनश्हदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उदखुलू फिस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ बोलने आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आज बतारीख 20 जनवरी सन 2026 है। अंगारे हिन मदरसे हामिद हुजण में दिस्तार फजीलत जो उन्वान सां ही अजीम शान प्रोग्राम सजायल आहे। अमां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मझां ॿियो सिपारो सूरह बक़रा जी हिकड़ी आयत तिलावत कई आहे।
अल्लाह ताला का दुआ है तो मूंखे सही माना में समझाइण ऐं मूंखे सही माना में समझण उन खां बाद मिड़नी की अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन आयत सगोरी दे अंदर अल्लाह ताला ईमान वारन सां मुखातिब ते ईमान वारो तव्हां के जेका मां इस्लाम वारी दौलत ॾिनी आ, क़ुरान वारी दौलत ॾिनी आ, इन इस्लाम में पूरे जा पूरा दाखिल थियो। ये न तव्हां बावजूद मुस्लिम हुजण जे गैरन जा तरीका वेठा अपनायूं। अल्लाह ताला फरमाई न कजो, छो त फरमाई रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, तव्हां खे जेको मां दीन ॾिनो आ, इस्लाम ॾिनो आ, मां खुदा ऐलान तो करे छॾां तव्हां जे दीन खां मां राज़ी। हिकिड़ो वाक़ियो याद अची वियो, गैरन जी तक़लीद करण जे करे मक्के शरीफ जो हिकिड़ो आलिम हो जेको वफ़ात करे वियो। पोइ जॾहिं उन जी कब्र में उन शख्स खे दफन कयो वियो, कुछ अरसे खां बाद में ॿी का फोतगी थी वई, तो उन जगह ते जॾहिं वरी कब्र खोटाई कई वई, ॾिठऊं तो उन जगह ते हिकिड़ी छोकिरीअ जो लाश आहे। उन जो लाश कोन्हे को जेको मरहूम पहिरियों वफ़ात कयो वियो। माण्हुनि खे अजीब मंज़र लॻो। नेठ उन कब्र जेके खोटनि पिया, इहा ॻाल्हि जॾहिं मशहूर थी, ॿाहिरनि मुल्कनि जा बि चूंकि उते ईंदा आहिनि। उन्हनि मथां हिकिड़ो शख़्स फ्रांस जो हो जेको उन सुञातो त हीअ छोकिरी जेकी आहे असांजे इलाइक़े जी आहे। वफ़ात कर वही त असां इन छोकिरीअ खे पंहिंजे इलाइक़े में दफन कयो आहे, कब्रिस्तान में। आखिर तलाश कई वई अमल कहिड़ो आहे जो छोकिरी फ्रांस जी दफन उते कयो थऊं, अल्लाह उन जो लाश खणाए मक्के शरीफ जे कब्रिस्तान में दफन करायो वा। हियो हितां जो राकू मक्के शरीफ जो ऐं हिनी जो लाश मुस्तकिल ओदे थी वियो आ। जॾहिं वो शख्स फ्रांस वारो पंहिंजे इलाइक़े में वियो, मिटन माइटन के एतमाद में वठी करे उन छोकरी जी कब्र खोटी वई। पुलिस जे कस्टडी में ॾिठो तो उन ही कब्र में उन जिते छोकरी के दफन कयूं उते उन आलम जो लाश बज़ाहिर तौर ते त नेक लगे पियो। नेट उन दे घर वारन दे आया, चूंकि घर वारन खे वरी सॼी हकीकत जी ख़बर होंदी आ। पुछा को तो बुधायो तो सही हिन जो गुनाह केड़ो हो। पर मैं तो हूं त नेक हुयो, पर हिन जो गुनाह इहो हो जदे गुस्ले जनाबत की जरूरत इनके पौंदी ही तद ही शख्स चवंदो हो त नसरानन जो मजहब सही जो उनमें गुस्ले दी का जरूरत काने का। सिर्फ इन चवण जे करे अल्लाह ताला दिसो गैरन दी तकलीद करण जे करे उनन के सही समझण जे करे अल्लाह उतां जो उतां उन जो लाश खणा करे फ्रांस में हुआ छोकरी
बज़ाहिर तौर ते तो हू समझंदा हा त मुसलमान कान्हे, पर अंदर जो अंदर मुसलमान थी चुकी ही। अल्लाह तबारक व तआला उन खे खणाए करे मके से दफन कराए। त मुसलमानों जेको अल्लाह असांखे दीन दिनो आ, इन खे गनीमत समझूं, इन ते खुश थियूं। ये न चवंदा को त असांखा काफ़र भला, असांखा मुशरिक भला। हिकड़ो को बुजुर्ग वने पियो, ॾिठई हिकड़ो गधो पियो वने। उन ॾींहं ते यहूदियुनि जी होली ही, वाणनि जी होली ही। उन बुजुर्ग के वात में पाना ॾाढ़ी जेकी थुक वारी लुआब थी, उहा उन गधा के हणी करे थी। गधा तो के कहीं कोन रंगियो, अज माथो तो के रंगिया मरी वियो। इन माण्हूअ जो हशर जेको आहे उन्हनि सां थियो, जिन जी तशबीह इख्तियार कई। हाणे असां थोरो सोचूं त सही, समझूं त सही। गारंटी वारो दीन ॾिनई, नबी नबियन जो इमाम ॾिनई, काबतुल्लाह ॾिनई, मक्को मदीनो ॾिनई, बैतुल मक़दस ॾिनई। ऐं अल्लाह ताला फरमाए हुआ सम्माकुमुल मुस्लिमीन, तव्हां जो नालो मां मुसलमान रखियो। उन जे बावजूद भी जेकर असां हिन दीन खे छॾे ॾियूं, क़ुरान खे छॾे ॾियूं, इस्लाम खे छॾे ॾियूं, ॿुधो मुसलमानो, पोइ क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे दिलबर नबी जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदासीं? पंहिंजे अहकमुल हाकिमीन जे साम्हूं कहिड़ो जेको आहे मुंहुं खणंदासीं? इन्ही जे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए मोमिनो, ॾाढा प्यारा हो, ए मोमिनो, ए मूंखे मञींदड़ो, ए मुंहिंजे मथां अणॾिठे ते ईमान आणींदड़ो, मुंहिंजे दिलबर नबी खे मञींदड़ो, मुंहिंजे क़ुरान खे मञींदड़ो, उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थो। मां अल्लाह के ॾाढा प्यारा हो जो अल्लाह ताला इंसान करे सदन के ईमानदार करे सद। फरमाया अय्युहल्लज़ीन आमनू, ईमान वारो, उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, इस्लाम में पूरे जो पूरा दाखिल थियो। मुसलमानों, ये अल्लाह जो कलाम, ही इस्लाम रुगो नमाज रोजे जो नालो ना है, बल्कि मुसलमानों मामला जो नालो भी आ। दीन इस्लाम साईं तव्हांजी नमाज रोजे में भी रहनुमाई करे तो, माहौल माशरात में तो असांजी रहनुमाई करे तो। पर जेकॾहिं दुनिया में असां तव्हांजे साम्हूं अहिड़ा जुर्म थियनि था, उन्हनि में भी तो असांजी रहनुमाई करे तो। इन मौजूद ते ॻाल्हायां, क्योंकि अॼुकल्ह ॾिसूं था चोरी, सीना ज़ोरी लगी पई आहे कि न? हाणे मैसेज आयो ताज़ो त टूल प्लाज़ ते फुर कंदे मुज़ाहिमत में हमरा हिकिड़ो कश्मीर जो अलाए एॾा घोटकी जो पासे मरी पियो। माल बि हुनजो अलाए वीचारो किथां जो मुसाफ़िर, बस थोड़े हिन जे करे हण पिस्टल वियो। ॾिसूं था धारा उरूज ते कंहिंजी इज्जत महफूज़ कोने, कंहिंजी माल महफूज़ कोने। ॾिसूं था बेहयाई उरूज ते आ, बदकारी उरूज ते आ। मुसलमानों, जहिड़े नमूने सां तो असांजी रहनुमाई अल्लाह जो कलाम नमाज़ी रोज़े में करे थो, पुछो त अल्लाह जे कलाम खां इन मामलात में कहिड़ी रहनुमाई करे थो। जेकॾहिं इन लिहाज़ सां इन क़ुरान वारे कानून ते अमल कयूं, इंशाअल्लाह अमन थी पवंदो, इंशाअल्लाह अमन थी पवंदो। उहे टिनि क़िस्मनि जा जुर्म आहिनि। पहिरियों हुदूद
यानी हद पहिरियों अहिड़ा जुर्म जिनजी सज़ा अल्लाह जे क़ुरान मुझे दिलबर नबी मुतअय्यन कया हिन जी सज़ा ही है ज़ानी जी सज़ा संसारा गैर शादीशुदा है उन जी सज़ा जेकी आ 100 कोड़ा के चोरवा चोर जी सज़ा चाहे शराबिया शराब जी सज़ा चाहे हाणे इन्हनि जूं सज़ाऊं जेके ॿुधाईंदे किथे हुदूद क़यामत ताईं कंहिं बि काज़ीअ खे त छा पर कंहिं बि नबीअ खे कंहिं बि वलीअ खे कंहिं बि गौस खे कंहिं बि कुतुब खे इन्हनि जे तब्दीलीअ जी का बि इजाज़त कान्हे का तब्दीली न थींदी जेका सज़ा आहे क़यामत ताईं उहे हलनि मां अॻिते ॿुधायां थो नंबर 2 अहिड़ियूं सज़ाऊं जिन जी सज़ा मुतय्यन पर गदोगद वरसा ऐं जमात के इख्तियार आहे जी मिसाल तौर ते क़िसास थी पियो क़त्ल थी पियो या वरी कंहिं माण्हूअ कंहिंजी अख कढी विधी त हाणे हुनखे इख्तियार आहे चाहे अख जे बदिले अख कढे चाहे त माण्हूअ जे बदिले क़िसास में माण्हू क़त्ल कराए पर जेकॾहिं चाहे त माफ़ करे त बि हुनखे इख्तियार आहे ज़ालिक तख़फीफ़ुम मिन रब्बिकुम व रहमा अल्लाह ताला फरमायो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां ते आहे ऐं 3 नंबर आहे सज़ा मुतय्यन अल्लाह न कई आहे उहा वक्त जे हालात सां मिसाल तौर ते वालिदैन नाफ़रमानी थो करे घरवारी के बग़ैर कंहिं हिन जे हिन तलाक ॾेई छॾी हाणे उन जे हालात जे मदे नज़र रखी करे जेको बिरादरी फ़ैसिलो कंदी नंबर 4 अहिड़ा जुर्म जिन जी अल्लाह तबारक व तआला बल्कि 3 जुर्म हुया जिन जी अल्लाह तबारक व तआला उन वरसा खे उन जमात खे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां हालात जे लिहाज़ सां फ़ैसिलो करे सघो था पोइ हाणे पहिरियों जेको जुर्म हो जंहिंजी सज़ा मुतय्यन कई ऐं उन जा जेको आहे अल्लाह तबारक व तआला सज़ा बि ॿुधाई ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो त उन्हनि जी सज़ा जेकी आहे सरेआम थिए ईअं न त बस जेको आहे जी अॼुकल्ह थींदा आहिनि बंदि कमरनि में फ़ैसिला पोइ जे ईअं बंदि कमरनि में फ़ैसिला थींदा त हालात ईअं थींदा जीअं अॼुकल्ह हलनि था पिया हाणे अचो अल्लाह जे क़ुर खां पुछूं पहिरियों अल्लाह तबारक व तआला फरमायो अस्सारिक़ु वस्सारिक़ा फ़क़्तऊ अयदियहुमा पहिरियों जेको सज़ा आहे जेका अल्लाह तबारक व तआला ॿुधाई आहे चोरी कंदड़ मर्द हुजे या चोरी कंदड़ औरत हुजे पहिरियों ज़िक्र मर्द जो कयो वियो छोकी आदत औरतुनि में घटि हूंदी आहे मर्दनि में घणी हूंदी आहे पर मुसलमानों अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं इन्हीअ जुर्म में माई कमज़ोर आहे पासीरी का पैदा थिया दिलबर नबी फरमायो जेकॾहिं तव्हां घणे सिद्धे करण जी कोशिश कंदो इहा भॼी पवंदी पर सिधी न थींदे पर जे अहिड़े जुर्म में औरत भी गिरफ्तार थी अचे मर्द भी अहिड़े जुर्म में गिरफ्तार थी अचे काई इजाज़त कान्हे का मतां जो कमज़ोर आहे छॾे ॾियो अस्सारिक़ु वस्सारिक़ा फ़क़्तऊ अयदियहुमा चोरी कंदड़ मर्द हुजे या चोरी कंदड़ औरत हुजे फ़क़्तऊ अयदियहुमा इन्हनि ॿिन्हिनि जा हथ कटियो मुसलमानों अॼु असां तव्हां जंहिं माहौल मुआशरे में रहूं था पिया मुसलमान जी न माल महफूज़ आहे न इज़त महफूज़ आहे न आबरू महफूज़ आहे सुबुह खां वठी करे शाम ताईं पंहिंजे जिस्म खे थकाए
पघर वहाए वहाए तगारी खणी करे मजदूरियूं करे पांजे बच्चन जे लाम गुजरान जे लाम कुछ सौदो साणंदो आ पर ज़ालिम जॾहिं घर पहुचे थो उते जो सुबुह साण वो सामान महफूज़ नाहे जेकॾहिं कुछ पैसा गॾु करे रखे थो अॻिते हली करे पंहिंजी न्याणी जी शादी कराइणी आ पंहिंजे पुट जी शादी कराइणी आ पर ज़ालिम रात जो महफूज़ माल खे पेती में रखियल माल खे उतां खणी था पिया वञनि अल्लाह ताला पर यादि रखो मुआशरे खे इज़त बख़्शिजो मुजरिम खे इज़त न ॾिजो हाणे इहो मुजरिम माण्हू आहे जेको महफूज़ माल खे रात जी ऊंदहि में फ़ाइदो वठी करे चोरी करे वियो आहे हाणे इन खे वठी करे तव्हांजे मथां लाज़िम आहे अल्लाह जे क़ुरान जो कानून नाफ़िज़ कयो से कानून कहिड़ो आहे अस्सारिक़ु वस्सारिक़ा फ़क़्तऊ ऐदियहुमा चोरी कंदड़ मर्द हुजे या औरत हुजे हथ कटियो जज़ाम बिमा कसबा जज़ाम बिमा कसबा इहो बदलो थाऊं जेको कमायो हूं जहिड़ी करणी तहिड़ी भरणी ॿियनि जे माल खे खातणी खणी पियो वञे अहिड़े हथ खे कटे छॾियो इस्लाम कहिड़ो असां तव्हांखे माहौल ॾिनो आहे मुआशरो ॾिनो आहे मुसलमानों अहिड़े क़िस्म जा केस दिलबर नबी नबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोर्ट मुबारक में आया अदालत में आया हिकिड़ो शख्स जेको चोरी में पकड़जी पियो आहे केस साबित थी वियो दिलबर नबी हुन जो हथ कटियो आहे मुसलमानों कुरान जो कानून आहे होदा रहमतुल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतुल लिल आलमीन दिलबर नबी असां तोखे जानन जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे मुसलमानों उन जे बावजूद दिलबर नबी सभिनी जहाननि जे लाइ रहमत बंदी करे आयो आहे रहमत वारो नबी चोर जो हथ पियो कटे समझायां त मुजरिम जी काई हैसियत काने का मुआशरे जी हैसियत इनके छॾे ॾिजे हा चोरनि जो दरवाज़ो खुले हा मुसलमानों वरी ॿुधजा अहिड़ो क़ुरान अहिड़ो इस्लाम माहौल मुआशरो पैदा कयो जॾहिं चोर जो हथ कटियो वियो आहे तौबा ताइब थो थिए वेंदो छा थो चवे शुकुर जो अल्लाह हिन पलीत खे मुंहिंजे जिस्म खां जुदा कयो चोर पे वादा दींदो निकरा तो खबर पवंदी आए कंदा न ओ ॻाल्हि कंदा हिकिड़ो चोर हो ओ फाथो जॾहिं फ़ैसिलो पियो थिए दंड पिया रखनि चइबा ओतिरो रखिजो जेतिरो हुजेव वरी बि तव्हांजे घरां कढनि सही हालत क़ुरान जो कानून हुजे इंशाअल्लाह ताला अमन अमान अजो कंहिंजी बेइज्जत महफूज़ न मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदालत में हिकिड़ी औरत गिरफ्तार थी आई आहे चोरी जी केस में आहे मुसलमानों गालिबन बनु मखजूम कबीले जी माई आहे उहे शख्स आया हजरत उसामा के फरमायो उसामा दिलबर नबी के तू पारत कर जो तो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दादलो सहाबिया पुत्रेले जो पुत्र हजरत उसामा रज़ियल्लाहु ताला अन्हु दिलबर नबी के जने अर्ज करे पियो अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जाओ उसामा तो अल्लाह दे हदुन में मुखे ता सिफारिश ता पिया कयो पहिरियों क़ौम बि
तबाही बर्बाद थियो जेकॾहिं को वॾेरो ग़लती कंदो हो फ़ैसिलो उन जे लाइ ॿियो हूंदो हो ग़रीब जेकॾहिं ग़लती कंदो हो फ़ैसिलो उन जे लाइ टियों हूंदो हो अॻियूं क़ौमूं बि हलाकी बर्बाद थींदो जेकॾहिं मुंहिंजे दौर में मुंहिंजी न्याणी जेकॾहिं बिलफर्ज हज़रत फातिमा अहिड़े केस में मुब्तला थे हा त बि मुहम्मद रसूलुल्लाह क़ुरान वारो कानून नाफ़िज़ करे हा बदल थियो कि न नंबर 2 ॿियो जेको केस आहे ॿियो जेको जुर्म आहे धाड़ो आहे धाड़ो मतलब हथियार जे ज़ोर ते माण्हू कंहिंखां शइ फुरे वञे हू त वीचारो सुतो पियो ख़बर ई कान माल गुम पर इहो साम्हूं आहे हथियार जे ज़ोर ते माण्हुनि खां पैसा फुरे थो वञे पोइ इन जूं 4 सूरतूं पहिरियों धाड़ेल अहिड़ो आहे जो हथियार जी ज़ोर ते बस फेरी करे विया माण्हुनि खे परेशान कयाऊं अहिड़े जी लाइ सज़ा खे त जेल में रखो चोरी करे न करे धाड़ो हणे न नंबर 2 ॿियो धाड़ेल अहिड़ो आहे ॿियो धाड़ेल अहिड़ो आहे जे माल खयो आहे पोइ उन धाड़े लखे हथ पैर टंगियोस हथ पैर बधोस ओ हिकड़ो हथ उबतो ॿियो पैर ॿई उबतड़ ना कपे छॾियोस टियों अहिड़ो वा जे माण्हू माल खयो ऐं जान ॿिन्ही खे क़त्ल कयो हाणे काजी के इख्तियार आहे पहिरियों इनखे फांसी जे फंदे ते चाढ़े या इन जा हथ पैर कटे पोइ फांसी जे फंदे ते चाढ़े इस्लाम इन जी काई रियायत न ॾेई आहे अॼु उन्हनि धाड़ेलनि खे ॿाहूं असां बेदा ॿधा क़ुरान जो कानून छा आहे लिखियो पियो क़ुरान इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहु व यसअऊन फिल अर्दि फसादा अन युक़तलू औ युसल्लबू औ तुक़त्ता अयदीहिम मुसलमानों एड़े किस्म जो केस दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदालत आलिया में भी आयो एड़े किस्म जो धाड़ो जे अॼुकल्ह जरगमाल बनाए पुराने ज़माने का हले नबी से जे ज़माने में एक शख्स आया और नैन कबीले जहा जो साईं असा मुसलमान चलना तैयार हो उन्हनि खे हिकिड़ी बीमारी भी हुई पेट उनजा सुजी विया मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो तव्हां जे लाइ शिफा जेकी आहे इन्हनि सदके जे जेका उठ आहिनि गनीमत जा जेका उठ आहिनि उन्हनि जो खीर बि वञी पियो उन्हनि जा पेशाब हुननि वरी छा कयो विया उते आस्ते आस्ते उन शख्स के भी क़त्ल कयूं जेको उठन जो धनार हो उठ विकाए विया मुर्तद साईं जन के जने खबर वे साईं पकड़े चो उन्हनि खे पठिया तो ओड़ी सजा देनी कुरान तो फरमाए त डाकू जे लाइ काई रियायत कान्हे जे कौम खे यरगमाल बनाए उन सादो सामान खणी करे पछाड़ी मन घर भातन के बंदूकूं हलिया था इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहु या बदलो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह जे रसूल सां जंग जोटनि सां मुझे दिल पर फरमायो अल खल्क़ यालुल्लाह मखलूक अल्लाह जो कुटुंबा जे माण्हू अल्लाह जे कुटुंब के तकलीफ़ ॾिनी अल्लाह के
मखलूक अल्लाह जो कुट मार पर जेकॾहिं कोई माण्हू मखलूक सां सुठो बर्ताव थो करे अल्लाह बि उन सां सुहिणो बर्ताव कंदो इन जे करे मुंहिंजे दिलबर फरमायो इरहमू मा फिल अर्द यरहमुकुम मा फिस समा तव्हां ज़मीन वारनि ते राम कयो अल्लाह अव्हां ते मथां राम कंदो अल्लाह दे कुरान फरमायो जेके डाकू जेके धाड़ो हुन था उन्हनि जी सज़ा ॿुधाई वयसऊन फिल अर्दि फसादा ज़मीन में फसाद जी कोशिश था कनि ऐं क़त्लू क़त्ल कया वञनि औ युसल्लबू फांसी ते लटकाया वञनि औ तुक़त्तअ ऐदीहिम व अर्जुलुहुम मिन ख़िलाफ़ या वरी हिननि जा हथ पेर उबतड़ कटिया वञनि औ जो फ़हु मिनल अर्द यानी के ज़मीन निकाली ॾिनी वञे ज़ालिक ख़िज़्यु फ़िद दुनिया वलहुम फिल आख़िरह अल्लाह ताला फरमाइनि माण्हुनि जे लाइ दुनिया में तिया ख़्वारियां आख़िरत में अञा अज़ाब वॾो अथनि मुस्लमान अॼु अल्लाह जे क़ुरान जो कानून नाहे त परेशान आहियूं हींअर वीचारो घणी परेशान आहे जंहिंजी वारदात थी थी वञे उहो परेशान छा करे बाक़ी उहो दंदना ते फंदा अथव अॻिते हलो 3 नंबर ते जुर्म कज़फ़ सम्झंदा आहियो माने तोहमत जेकॾहिं कोई माण्हू पाक दामन औरत जे मथां तोहमत थो पियो लॻाए फलाणी हेड़ी आहे अल्लाह जे कुरान उन जे लाइ बयान फरमा याद रख वल्लज़ीना यरमूनल मुहसनात सुम्मा लम यातू बिअरबाति शुहदा फजलिदूहुम 80 जल्दा वला तक़बलू लहुम शहादतन अबदा जेके माण्हू पाक दामन औरतुनि जे मथां तोहमत था पिया लॻाइनि जेकॾहिं इहे माण्हू गवाह पेश कनि था त ठीकु न त 4 गवाह नथा आणनि पोइ इन्हनि खे सज़ा ॾियो तव्हां त इस्लामी माहौल ऐं मुआशरो पाकीज़ा रहे न त हर हिकु ॿिए जी इज़त को नीलाम कंदो ॾिसंदो कंहिंखे भाई हिन सां हता गोलमा लिखियो जेकॾहिं काई औरत कंहिं धारे मर्द वेठी आहे तव्हांखे हक़ कोई इहो न आहे त चओ त बाबा हेड़ी आहे हा मनो करे पर उन जी ज़िना जी तोहमत न लॻाइजे समझ में अचे थी की न अल्लाह जे कुरान फरमायो त 4 शाहिद आणे सदा न ते को लॻंदी मर्द ते भी भाई ते पर जेकॾहिं 4 सदा नथो आणे हाणे जॾहिं हूंदा त इंशाअल्लाह इहो माण्हू कंहिंजे मथां तोहमत न आणे सघंदो अॼुकल्ह ॾिसो था पिया खोड़ सारियूं नौजवान औरतुनि जा लाश वाहन मिलण ते ॾिठा विया बाबा कारोकारी करे मारे छॾे खोड़ नौजवान इएं कुंदर कुसी विया सिर्फ इन जे करे कारोकार बिना तहक़ीक़ जे वरी उन खां पोइ जी हाणे भुट्टे साहब जो केस आयो हाणे बाबा भुट्टो साहब जेको बेदो ई हू चारो ने कब्रस्तान में पियो अदा गरिया हाणे कोरड़ सुमारी जेको आहे वरी मुशर्रफ मरी वियो त पोइ फांसी जो आर्डर ते बमाने खे फांसी ॾियो असांजे कोरड़ जो हाल इहो थी वियो हिन कुरान वारो कानून हुजे इंशाअल्लाह हर हिकु पंहिंजे घर में सुकून सां इज्जत सां जीअंदो ऐं जेको आहे ॿाहिरि बि उनजी इज्जत हूंदी आबरू हूंदी घर में भी सुकून सां रही सघे थो पर जो कुरान वारो माहौल कोन्हे पढ़ूं त था तिलावत त कयूं था पर हिन जो कानून आने जे लाइ असां कोशिश नथा कयूं जेके इलेक्शन में उलमा बीहनि था रहंदो उन सां मुखालिफ़ बीहूं था मुलनि जो छा वॾे इलेक्शन में अफगानिस्तान में कुरान जो कानून आहे न हाणे तूं करे त ॾेखारे
असा पाण त चाहियूं कोन न पब्लिक बस बाबा जन ठीको खणी छॾियो जेके पहिरियां हुया बाबा हाणे उहे सदाई ठीको खणी छॾियो सिंध जा उहे अॻवान हूंदा पाकिस्तान उहे हूंदा भरे जेको आहे ढींगो ढेरी कनि इस्लाम जो त कयूं पाकिस्तान जो त कयूं सिंध जो त कयूं पर हाणे इस्लाम जे लाइ बि लॻा जी हाणे तव्हां ॾिसो अहिड़ा कानून बाबा 18 साल जी छोकिरी आहे उन जो निकाह न थींदो मुलो बि जेल में निकाह बि जेल पंहिंजो निकाह ख्वां बि जेल में जानी बि जेल में घोट जो अबू अमा बि जेल में हालांकि कुरान तो फरमाए जॾहिं ये बालिग थियनि इन्हनि जो निकाह कराए हाँ जो असां इन्हनि खे ठपाणी मथे मोकिलींदासीं त पोइ बदबख्त अहिड़ा फ़ैसला न कंदा ॿियो छा कंदा बहरहाल तमार जो पियो क्या अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीना यरमूनल मुहसनात इजाज़त फरमाए इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनू फिद दुनिया वल आखिरा जेके माण्हू गाफिल औरतुनि जे मथां यानी दिल खे बदकारीअ जी काई ख़बर कान्हे का एड़ियूं पाक दामन औरतूं उन्हनि औरतुनि जे मथां तोहमत लॻाइनि था लुइनू फिद दुनिया वल आखिरा ये माण्हू दुनिया में भी लानती हैं त आखिरत में भी लानती हेदो कुरान नाज़िल थियो को भी बदबख्त एकड़ा एड़ा टोलो आहे देखो जब आयशा सिद्दीका के खिलाफ अन्या ये सागु से रखियो कुरान तो फरमाए लुइनू फिद दुनिया वल आखिरा दुनिया में भी लानती हैं त आखिरत में भी लानती ज़ाब्त बुधाई हाने जे कदा भी क़यामत ताईं कोई भी शख्स कहीं बेड़ी पाक दामन औरत जे मथां तोहमत लगाए थो शायद न थो आणे थमानी न जल्द 80 कोड़ा ने के लगायो भला तक़बलू लहुम शहादतन अबदा इन जी जेको आहे कदे भी शायदी भी कबूल न कजो मता करे वडेरो थी करे थी वेही करे फैसला करे इन जालिम जी का भी शायदी कबूल न करे वो ला फासिकुन अल्लाह ताला फरमाए के फासिक हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह जे ज़माने में हिकिड़ो वाक़ियो आयो हिकिड़ी औरत जेका गुस्ल पई ॾे कंहिं औरत खे ओ गुस्ल ॾींदे उन औरत खां कुझु लफ़्ज़ निकिता त हीअ औरत हेड़ी ईअं जो चई त उन जो हथ उन जे सथर ते टंबड़ी हाणे छा करणु खपे हिकिड़नि चयो जेका औरत गुस्ल थी ॾे उन जो हथ टंबे खां कटियो उन जे वरसात यो केड़ो तरीक़ो आ गुस्ल भी असांजी औरत दे हथ भी असांजी जो कटियो वने कदे असां पांजी औरत जो हथ कटण न दींदासीं किन वरी ते भला ईअं थे इन औरत जो हथ सही हुजे इन माई जो सथर कटियूं इन गाल ते इत्तेफाक न थियो उन जमाने में हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि वक्त जो जुनेदा मुसलमानों न देव्या मसलो खणी विया साईं ही मसलो असांजे इलाके में थी पियो आ कोट में ही मसलो थी पियो आ औरत गुस्ल दींदे दींदे उन कसीदा औरत जो हथ उन माई जे मथां जेके गुस्ल दे पई सत्तर ते टंबड़ी वियो आ जुदा नथो थे हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि फरमायो मुखे वठी हलो हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि आया उन अम्मा का पुछा कंदा मां दे हाल गुस्ल दींदे कुछ तो चयो तो कोन हो ना सही ना मां तो कोन थियो फरमाए सच बता आखिर दे साईं मुका ही लफ्ज़ निकता हा ही औरत हेड़िया यानी तोहमत वारा अल्फाज ते आहे हजरत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि समझियो फरमाए हिन औरत दे मथां तोहमत लगाईया हाने कुरान वारो कानून जैसी ती नाफिज न थींदो तेजी जे कंहिंजी जान न छुटंदी कानून कहिड़ो आहे लिखे वल्लज़ीना यरमूनल मुहसनात
तुम लम यातू बिअरबात शुहदा फजलिदूहुम समानीन जल्दा। अल्लाह ताला फरमाते के मानो बाकी औरत जे मथा तो मत लगाया था चार शायद न थाने समानीन जल्दा 80 कोड़ा लगायो। कोड़ा शुरू छा 50 का पो 60 छा एसी ती 70 छा 75 छा तभी हद न तो छुटे एसी दिन 80 कोड़ा था और जो पाने जाने तो छलाए न त केडो खून खराब होते हा पर कुरान दे कानून में बरकत एड़ी आ जो सब ने जान छुटी। चौथे नंबर ते जुर्म आहे जिना। अजकल ॾिसूं था फांसी ज्यादा जामती आहे। मुझे दिल भर फरमायो जंहिं कौम में इहा बेहयाई घणी हूंदी उन कौम में मौत घणो थी। जंहिं कौम में माप तोर में कमी हूंदी ख़यानत हूंदी उन कौम ते टुकर ईंदो। बावजूद कुशादगी जे हर एक माण्हू परेशान आहे ख़ुदकुशी थो करे छो त असां में बेहयाई आम थी वई आहे बुछड़े आम थी पई। हाणे जे कना कोई पहिरियों त अल्लाह जे क़ुरान दरवाज़ो बंदि कयो। पहिरियों इन शयुनि जे मुब्तला थियण खां पहिरियां दरवाज़ो बंदि कयूं त अहिड़ियूं शयूं अचनि ई न। पहिरियों छा हुक्म कयो कुल लिल मुमिनीना यगुद्दू मिन अबसारिहिम। मुदा दिल बरा पेरो त चवें पांजे नज़रुनि खे धिको कनि। ॿुधो मुसलमानो उन खां बाद में अल्लाह जे क़ुरान ज़ाब्तो रखियो वक़रुना फी बुयूतिकुन्ना। ये औरतूं पंहिंजे घरनि में रहनि। वरी फरमाए ज़ाहिरा निकिरबो आहे मोतिया फोतिया वञिबो आहे शहर डॉक्टर ॾे वञिबो आहे। या अय्युहन नबियो कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन्ना। दिल भर पंहिंजे न्याणियुनि खे चओ पंहिंजे घर वारनि खे चओ पंहिंजे मोम न्याणियुनि खे चओ जॾहिं बि घरनि खां ॿाहिरि निकिरनि पर्दो करे निकिरनि। वरी अल्लाह ज़िना जो दरवाज़ो बंदि करण जे लाइ हुकुम कयो ते कि हो मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलात व रुबा। निकाह कयो चाहे हिक घरवारे सां कयो जेकॾहिं अञा ज़रूरत आहे ॿिनि सां कयो अञा ज़रूरत आहे टे कयो अञा ज़रूरत आहे चार कयो पर ज़िना जे वेझो न वञो। हाणे कड़ा शर्त इस्लाम रखी हिफ़ाज़त जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो बंदि कयो। हाणे उन जे बावजूद ये समूरा दरवाज़ा छॾे गुनाह में मुब्तला थियो त ॿुधो अल्लाह जो क़ुरान। बस हाणे आख़िरी ॻाल्हि फरमाया ज़ानियतु वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मियतु जल्दा। जेकॾहिं गैर शादीशुदा है इन बदकारी में मुब्तला थे तो 100 कोड़ा लगायो पर अंदर न बंद कमरे में न वलयशद अज़ाबहुमा ताइफतुम मिनल मुमिनीन। अल्लाह ताला पर माण्हुनि खे घुरायो ऐलान कयो माण्हू गॾु थियनि जेको पंहिंजी इज़त जा जनाज़ा खणे उन जो जनाज़ो ईअं खणो। मुसलमानो जेकॾहिं शादीशुदा अल्लाह जी क़ुरान फरमायो दिलबर नबी फरमायो फरजुमुहुमा उनखे संसार करे छॾियो। हेतिरी इजाज़त जे बावजूद भी बेहयाई में मुब्तला थियो आहे त इन जो दुनिया में रहण ते कोई हक़ कोन्हे। 5 नंबर ते आहे शराब नोशी। अॼुकल्ह ॾिसूं था वॾा वॾा ऑफिसर असांजे पैसनि मथां शराब था पीअनि। हालांकि क़ुरान पहिरियों ॿुधायो ईअं मवाली जेकॾहिं हूंदे डायरेक्ट चवंदो सिगरेट छॾ कोन छॾींदो। अब पाकेट पीअंदो ई हाणे अधु पीअंदो करे न हल बाबा वरी हाणे
ट्रेत के दो करे आस्ते आस्ते अल्लाह दे कुरान छले यसलूनका अनिल खमरे मुदा दिल बरा तो कमाणो शराब जे बारे में सातक कुल फीमा इस्मो कबीर व मनाफिउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़िहिमा। फिर अल्लाह जो कुरान शराब खां नफरत पियो दे यारे मन भला इन दे करे एड़ा मानू संदी ना होला छदे विंदा पर अन्या न या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबुस सलाह भला नमाज वक्त न पीजो फरीद क्यों दोहरायो तो हां याद रख इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाब रिजसुम मिन अमलि शैतान फजतनिबू। शराब जुआ दे के थवा शैतान जाला थवा बच जो ने खाम शैतान जो अमल थवा लअल्लकुम तुफ्लिहून तवा कामयाब थी वेंदो। हाणे उन जे बावजूद भी शराब ना नुक़सान भी बुधाए अल्लाह जे कुरान मनो भी कया बावजूद न जे पांजे महफिलन में शादी जे महफिलन में खुशी जे मौक़नि ते शराब तो वापराए भले गोठ जो चंगो मुर्स चो न हुजे 80 कोड़ा लगायो अदल इंसाफ थी कुरान जो कानून के असां फॉलो न कंदा ईअं थींदो जी ॾिसूं था आखिरी वगाल 6 नंबर ते सजा है इर्तिदाद समझा मुर्तद थियण वो कुरान में फरमाई ला इकराह फी दीन दीन में काई मजबूरी काने का जोर जबरदस्ती काने इस्लाम आने ठीक है फमन शाह फल्युमिन वमन शाह फल्यकफुर इन्ना आतदना लिज़ालिमीन नारा। कुरान करीम 14 जे चंद्र वांगुर चमके थो हिदायत जो जेको आहे सिजवा हिदायत दियो के काई जेको आहे जोर जबरदस्ती काने पर जद इस्लाम आंदई इस्लाम आने का बाद में फिरे थो तो के चो रेदिया मोहलत थे वापस मोटिया वरन त फरमाई मन बदल दीन फक़तलू जेको दीन तब्दील करो ने कत्ल करे बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद कौल खुदा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में लेकिन दागो न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। अदा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में अनवर अज़ा तो अब भी होती है मस्जिद की फिजा में अनवर। जिस ज़र्ब से दिल हिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए। मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने। मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका। जिंदगी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।